नूरियाबाद वेझो सरी लिंक रोड ते 10 ॾींहं अॻु डंपर जे टक्कर में फौत थी वियल टिनि नौजवान जे वारसनि सां इंसाफ़ न थी सघियो। पुलिस पारां डंपर ड्राइवर जे फरियाद ते फौतियुनि जे मथां फुर्जी एफआईआर दाख़िल कई वई, जंहिंखां पोइ सियासी समाजी अॻवान पारां ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कयो वियो। उन सिलसिले में सरी लिंक रोड भरिसां फौतियुनि खे बेटा पेश करण ऐं पुलिस गर्दी ऐं डंपर ड्राइवर जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी कैंप लॻाई वई। एहतिजाजी कैंप में सियासी समाजी तोड़े कोस्तान जे मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मौजूदु सान्या वंद सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नूरियाबाद पुलिस पैसनि एवज़ गरीब जो खून लोड़णु चाहे थी। वज़ीरिस्तान जे रहवासी नशे में धुत डंपर ड्राइवर खे आज़ाद करे फौतियुनि जे खून सां नानसाफ़ी कई वई आहे। उन वाक़े जो जेको तक़रीबन जंहिंखे असां मिसाल तौरु एक्सीडेंट चऊं या हुनखे निंड में हुन धकायो ऐं हू त फरार थी वञे थो। डंपर ड्राइवर फरार थियण खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ जॾहिं उहो पुलिस थाणे ते पहुचे थो त पुलिस थाणो उनखे फरियादी जवाबदार जे बजाए फरियादी करे छॾे। तव्हांजी जेका मक़ामी पुलिस जी उन्हनि इन केस जी जेका सुठे तरीक़े सां घण रुखी जांच न कई, ॿीणो इन्हनि फौतियुनि खे फोरू ॼाणाए उन्हनि जे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। हिननि एसएसपी जामशोरो ऐं एला अदालतनि खां मुतालबो कंदे चयो त फौतियुनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं बदमस्त डंपर ड्राइवर खे गिरफ़्तार करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन परवेज़ अली सां ज़ुल्फ़कार पाल अली, सिंध टीवी न्यूज़, नूरियाबाद।